तमा कुरान जी हाफिज़ाणी आया मुखे भी को कुरान जो हाफिज़ मंसूरी कुरान जी हाफिज़ाणी आया माके भी को कुरान जो हाफिज़ दे आयोस भाइटिया नीअ मुंहिंजी तोखे क़बूल नथी करे ओ मुंहिंजा चाचा मुंहिंजो बाबू दुनिया छॾे वियो आहे छो भला मां वणा नथो मूं में कहिड़ी कमी आहे कोताही आहे न भाइटिया तूं बि बचे जे मिसल आई सुहिणो बि आई जमील बि आई बाखलाक बि आई पर मुंहिंजी न्याणी थी चवे क़ुरान जो हाफ़िज़ हुजे इन जे करे मुंहिंजी न्याणी तोखे क़बूल नथी करे पई उनजी उन सां मोहबत हुई चवेसि तो चाचा इएं न कजां पर जेकॾहिं मुड़ी नथो महिरबानी करे मूंखे 8 ॾींहंनि जी मोहलत ॾे क़ुरान यादि करे दो मोहलत ॾे त मां क़ुरान यादि करे अचां हाणे उहो मोहलत त कीअं पूरी ॾिए साईं वटि आयो साईं मूंखे 8 ॾींहंनि में हाफ़िज़ बनायो साईं जो तूं चयो 2-3-5 साल लॻंदई मुंहिंजा अदा कंहिं ॿिए हाफ़िज़ वटि वियो हुन चयो 10 साल लॻंदई मुंहिंजा अदा ईअं रुलंदे घुमंदे 7 ॾिहाड़ा गुज़री विया बाक़ी हिकिड़ो ॾींहुं वञी बचियो हाणे परेशान हाल आहे त मुंहिंजे संग बि वियो हाफ़िज़ बि कोन थी सघियुसि भला नादरा पढ़ी वञा त बि चङो मित्र भेण वञी कयां हाणे आख़िर में उदास सां मोटियो थो अचे रस्ते ते हिकिड़ो फ़क़ीर मिलियो आहे जंहिंजा बेटा फरमाया त गंद जनी जे गोद में बाबोड़ा पोशाक ओ उन्हनि जे ओताक मुंहिंजो राजा जी आयो जनी जे गोद में लांगो थी न लींग चवे तो झुगा जनी भींग हो तो हिमायत तन जे छोकरे जाना परेशानी या वायदो चलो जे मुझो साईं खादमो से वायदो चलो न वनी सको साईं मादर ते दी तो करा जवान यार दोस्त सुभान अल्लाह शुक्र है सब मुझे आशिक आयो खुदा जो रस्म है ते इंदा है मुस्तफा जो मदीन हो जाता सुभान अल्लाह कार्य निर्मश का खुदा का जुबानी है जे उते न को सलाई ला मुजी चा अदा मुजी मारणी अदा मुजो नंगर अदा मुजे के खंते हलो असा आया तो कुछ कोन पर बारे में जरे सोने जा मेहमान थी इंदा आयो तो आशिक सभी इंतजार में बैठा हो असा जे के खंते हलो या अल्लाह वारण जे आस्थान जी निशानी है सुभान अल्लाह और तो चाचो जी ये गाल भी संगो जी को 7 दी तो गुजरी आन बोले ने कट ये वो जी अले पापड़ो जी कुछ भी को ये दिया पठींदा दसुद ने जी अलिया तो मा तो गठी दोरा आया सिद्धो आका अब्दुर्रहमान जान सरादी रहमतुल्लाह अलैहि सुभान अल्लाह साईं में आयो सिद्धो सीधे अंदर दाखिल थी ये उतारो साईं दरगाह अंदर वनी साईं जी पेरन दे तो सिद्धो के कुरान जो हाफिज़ हो सुभान अल्लाह गाल तो बोलो नालो जाहिर न कजे ओ केरो हजरत ख्वाजा खिजर अलैहिस्सलाम दादा गोमना जी हजरत अभी बकरी मजा से को बादशाह न में जो तो सही मुके ख्वाजा खिजर जी ज़ियारत जेको कराई दो मां के नाम ने जो फकीर पे मारे मुख विचारो साधु लोग मुख ते कि माथो जरा कराए बादशाह पर शर्ता 6 महीनों जो राशन मुझे घर मोकियो मां चिलो वनी दरिया ते पचाया 4 महीनों जो राशन उनके मोकिले चिलो वनी पचाई वरी चीज़ जा कम जो 6 महीना ब्या दे 6 महीना ब्या दे राशन नहीं मोटिया चीमा गरीब जो बार मां तो के खेतर दिखारिया वन के बे वली जो आस्थानो पकड़ सबनी के घोराई वजीरन के कावड़ो जो खबर है के छा करो खबे केड़े तो के जरा करे बुटू करे छजे त एको अच्छी गाड़ी सा सफेद रीश जवान बैठो मन जो बादशाह सच लो छे बे वजीर को मशवरो की जी जो खबर है जो छा वाले जे के थी झंग में ढोड़ा कुत्तर वो खराज तो अच्छी गाड़ी रो सच दो चवे देखो पूछो जेको अयाज नाले गुलाम हो महमूद वटे जी कर खबर हिन जी सदा केड़ी आ जी बादशाह सलामत तुझे दरवाजे ते किरोड़े पैसा पलजन जे न गरीब साल बादो का लोडो कोना आई छरे तो ओ हजरत हबीब जा गुलाम अच्छी डाड़ी रे चयो सच तो चवे
बादशाह चयो हिन सभिनी खे छॾ वठ इन अछी दाढ़ी वारे खे जेको थो चए तो सच थो चए सच थो चए तूं केरु आहे ओ तो चवे ज़कात बुध बादशाह एकरे न गरीब ख्वाजा खिज़र जी मुलाकात जे ला 12 महीना खादे सब को पंजो हसब नसब ॾेखारींदो आ जेको पहिरो वज़ीर मशवरो ॾिनो बूटियूं बूटियूं कयोसि हिन जो पीउ कासाई हो ॿिए मशवरो ॾिनो कुता बचोसि हिन जो पुट पीउ कुता विढ़ाईंदो हो।